नाज़रीन, करमपुर थाणे जी हद मां अफ़सोसनाक ख़बर आहे जेका अवां सां शेयर कयूं पिया। करमपुर थाणे जी हद इंडस हाईवे मेन रोड ते 11 वृक्ष लाड़े भरिसां नामालूम हथियारबंदनि जी फायरिंग में कंदकोट वासी मीराणी बिरादरी जो नौजवान क़तल थी वियो आहे। नाज़रीन, करमपुर थाणे जी हद मां अफ़सोसनाक वाक़े जी ख़बर आहे जेका अवां सां शेयर कयूं पिया। करमपुर थाणे जी हद मेन इंडस हाईवे रोड ते 11 वृक्ष मीराणी लाड़े भरिसां नामालूम मोटरसाइकिल सवार 3 हथियारबंदनि गंबट खां कंदकोट वेंदड़ कार खे हथियारनि जे ज़ोर ते रोकण जी कोशिश कई। ड्राइवर पारां कार न रोकण तां हथियारबंदनि फायरिंग करे ॾिनी। कार ड्राइवर जे कंट्रोल मां निकिरी बीठल पाणी जी खाई में किरी पई। फायरिंग सबबि कंदकोट वासी कार में सवार मीराणी बिरादरी जो नौजवान 19 साला शकील अहमद मीराणी खे गोलियूं लॻण सबबि नौजवान थले ते क़तल थी वियो। ॿिया कार सवार महफ़ूज़ रहिया। हथियारबंद फायरिंग कंदा फरार थी विया। होॾां करमपुर पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश खणाए करमपुर सरकारी अस्पताल आंदो। ज़रूरी कार्रवाई बाद नौजवान जो लाश करमपुर सरकारी एम्बुलेंस ज़रिए कंदकोट मोकिलियो वियो। होॾां इतला ते नौजवान जे घर में कोराम मची वियो। नाज़रीन, करमपुर थाणे जी हद मां अफ़सोसनाक ख़बर आहे जेका अवां सां शेयर कयूं पिया। करमपुर थाणे जी हद इंडस हाईवे मेन रोड ते 11 वृक्ष लाड़े भरिसां नामालूम हथियारबंदनि जी फायरिंग में कंदकोट वासी मीराणी बिरादरी जो नौजवान क़तल थी वियो आहे।